बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहज़ाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पए। दोस्तों, मेहड़ जो वाक़ियो तमामु ॾुखो ईंदड़ आहे। ॿुधंदा था अचूं त सिंध सदाईं सूरनि में आहे। हिकिड़ो को मसइलो अञा खुटे ई नथो त वरी ॿियो को ज़ुल्म पहाड़ किरे थो। चवंदा आहिनि त ज़मीन उहा सड़े जिते बाहि भरे। पंहिंजूं माइरियूं, पंहिंजा पीअर, पंहिंजा मिट, पंहिंजा सॼण, हर कंहिं क़यामत जहिड़े बाहि में पंहिंजा बच्चा सड़ंदे ॾिठा, कीहाट कंदे ॾिठा ऐं बेवस थी उन्हनि खे ॾिसणु लॻा, छो जो कुझु करे न पिया सघनि। बाहि का नंढी कोन हुई, वॾी ॻोठ में बाहि, चौधारू बाहि, ऐं ॾाढो अफ़सोस थो थिए। यकीन कयो त असां ईअं सम्झो त हिन गवर्नमेंट में ॼण असांजा मारोड़ा निंधण का न टाइम ते एम्बुलेंस आहे, न फायर ब्रिगेड वारा, न वरी जेके ज़ख़्मी थिया आहिनि त वरी अस्पताल में पहुचनि त कोई अस्पताल वारो अमलो को सुठो हुजे या दवाऊं हुजनि, अहिड़ो कुझु बि कोन्हे। हर इंसानु पंहिंजे तकलीफ़ुनि सां पाण थो मुंहुं ॾिए। गवर्नमेंट जो को बि आसिरो कोन्हे ऐं ॾाढी तकलीफ़ थी थिए। यकीन कयो त असांजा मारोड़ा वीचारा सादात आहिनि, अहिड़े ना अहलनि खे चूंडे करे ऐं असां पाण ते सदाईं ज़ुल्म कंदा ईंदा आहियूं। इन जे करे अमूमन एतिरा माण्हू जेके सोशल मीडिया ते इहे जेके ॿुधाईंदा आहिनि त नाअहलनि खे वोट न ॾियो। मां हिकिड़े दोस्त सां राब्तो कयो, उनखां कुझु तफ़सील मिली। यकीन कयो त ॾाढो ॾुखो ईंदड़ वाक़ियो आहे। ॻोठ फैज़ मोहम्मद चांडियो जे रहवासियुनि जेके सड़िया, जिन जा बचड़ा सड़िया, जिन जा पंहिंजा सॼण सड़िया, वेही मजबूर थी ॾिसंदा रहिया। असां उन्हनि जे ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं। दुआ था कयूं त अलाह पाक उन्हनि खे सब्र अता करे। उन सान्हे वारनि खे चवणु थो चाहियां त तव्हां अलाह ते भरोसो रखो, हिमत कयो। हिकिड़ी ॻाल्हि इहा मशहूरु आहे, चवंदा आहिनि त बाहि जो सड़ियल ऐं पाणीअ जो बुॾल कॾहिं बि उहे ग़रीब न आहिनि थींदा, उहे मजबूर न आहिनि थींदा। अलाह पाक उन्हनि खे अञा बि उन्हनि खे वधीक ॾेई छॾींदो आहे। तव्हां ॾिसंदा हूंदव जिन खे बाहियूं लॻियूं, उहे सड़िया, उहे अॻु खां वधि वरी सरसब्ज़ थी विया। पर हिते तव्हां सरसब्ज़ थी वेंदव ऐं तव्हांजा घर बि ठही सघनि था, तव्हां अनाज बि वठी सघो था। पर जेके दिलि ते लॻल ज़ख़्म आहिनि पंहिंजे बचड़नि जा, उहे त तव्हां कॾहिं न विसारे सघंदव। मासूम बचड़नि जा चीहाट। हिन में मूंखे हिकिड़े दोस्त ॿुधायो आहे त 9 मासूम ॿार सड़ी ख़ाक थी विया आहिनि। 3 हमराह ॿारनि खे बचाईंदे सख़्तु ज़ख़्मी थिया आहिनि। काफ़ी ॿिया बि ज़ख़्मी आहिनि जिन्हनि जो इलाजु हले थो, पर सख़्तु मां सख़्तु ज़ख़्मी। ॿियो मुंहिंजे दोस्त मूंखे लिखी मोकिलियो आहे त 100 घर सड़ी ख़ाक थी विया आहिनि। 100 घरनि में पयल राशन, अनाज, अन्न, चांवर, कणिक पयल, उहे सभु सड़ी ख़ाक थी विया आहिनि। ऐं हिकिड़े घर जा त 4 भाती, 4 ॿार वीचारा सड़ी ख़ाक थी विया आहिनि। हिकिड़े दोस्त सोशल वर्कर आहे, उनखां मां कुझु तफ़सील वरिती आहे। सड़ी फ़ौत थियलनि में 3 सॻा भाइर आहिनि, 16 साला मोर, 12 साला रशीद, 10 साला आलिम ऐं हिकु भेण 5 साला नरगिस। इहे 4 ॿार इमामदीन चांडियो जा ऐं 2 भाइर 13 साला अब्दुल रसूल, 5 साला हुसैन ऐं हिकु भेण 12 साला सवेरा। धीअ बहार चांडियो ऐं 10 साला ज़मान पुट अकरम चांडियो ऐं 7 साला तहमीना धीअ रोस्तम चांडियो शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि में बहार पुट सादिक चांडियो, मसमात मोती ज़ाल बहार चांडियो, जुमन पुट बहार चांडियो शामिल आहिनि। चौपाए माल में 25 ॿकरियूं, 30 गऊं सड़ी ख़ाक थी विया। दोस्तों, अल्लाह पाक हर जॻह ते मौजूदु आहे, हर इंसान जे दिलि में मौजूदु आहे। पर असां ॾुख जे घड़ियुनि में इहे दाऊं कंदा आहियूं, चवंदा आहियूं त ए अल्लाह पाक हेठि लही आहे घड़ी खनि, हे मुंहिंजा मौला हेठि लही आहे घड़ी खनि, अची पंहिंजो जोड़ियल जहान ॾिसी वञ। मां दुआ थो कयां त अल्लाह पाक इन्हनि साने में सड़ियल सभिनी माइरुनि खे, पीअरनि खे पंहिंजे सॼणनि जे लाइ सब्र जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं सियासी माण्हू तक़रीबन हर को पोइ ईंदो आहे। सिर्फ़ु सोशल मीडिया ते जॾहिं तस्वीरूं वायरल थियूं, वीडियो वायरल थिया ऐं सभु सोशल वर्कर वीचारा पहुता। पाक आर्मी जा माण्हू राशन खणी पहुता, पाक रेंजर्स जा माण्हू राशन खणी पहुता। कराची में काफ़ी जेके बि सुलझियल सोशल वर्कर उन्हनि जेके बि माल मोकिलिया त
कुझु माण्हू त उन में माल चोराए बि खणी विया, पर उन्हनि खे चवण थो चाहियां त अलाह पाक तव्हांखे साफ़ु सुथिरो रखियो आहे, तव्हांखे अहिड़नि हादसनि खां बचायो आहे। तव्हां कुझु ॾेई नथा सघो त उन्हनि जे माल मां कुझु हिसो न खणो। अलाह तव्हांखे ॾींदो, तव्हांजा घर सलामत आहिनि, तव्हांजा बचा सलामत आहिनि। हिन वीडियो में तव्हांखे 4-5 तस्वीरूं ॾेखारियां थो। ऐं तव्हां अलाह पाक खां हर वक़्तु ओचिते हादसनि खां माफ़ी घुरंदा कयो। अलाह ने बाबा